नाज़रीन, आर्मी चीफ मुआशी नुक़सान जी रोकथाम लाइ अहम हिदायतूं जारी करे छॾियूं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिफ मुनीर चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारा सरकारी खाता गैरकानूनी सरगर्मियुनि जे स्पेक्ट्रम ख़िलाफ़ कार्रवाइनि खे पूरी सघ सां जारी रखंदा। ISPR मूजिबि चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिफ मुनीर कराची जो दौरो कयो ऐं सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर सां गॾु सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास में शिरकत कई। एपेक्स कमेटी जे इजलास दौरान ब्रीफिंग ॾिनी वई ऐं नेशनल एक्शन प्लान सिंध जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन सी पैक रिथाउनि ते कमु कंदड़ परॾेही शहरियुनि जी हिफ़ाज़त, गैरकानूनी परॾेहियुनि जी वापसी, गैर मुल्की करंसी खे रेगुलराइज़ करण मामलनि ते गौर कयो वियो। उन मौक़े ते आर्मी चीफ उन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदे चयो त कानून लागू कंदड़ इदारा ऐं ॿिया सरकारी खाता गैरकानूनी सरगर्मियुनि जे स्पेक्ट्रम ख़िलाफ़ कार्रवाइनि खे पूरी सघ सां जारी रखंदा त जीअं वसीलनि जी चोरी ऐं अहिड़ियुनि सरगर्मियुनि सबबि मुल्क खे थींदड़ मुआशी नुक़सान खे रोके सघिजे।